अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, पाक भारत राब्तो थियो आहे सफ़ारती लेवल ते ऐं 2 भेरा इहो राब्तो थियो आहे। भारत दरियाउनि में पाणी छॾण बाबति पाकिस्तानी क़यादत खे आगाही ॾिनी आहे ऐं उहो जेको फोरम आहे उहो फॉरेन अफेयर्स ऑफिसनि वसीले हिक ॿिए सां राब्ता थिया आहिनि। प्रोग्राम में इनखे डिस्कस कंदासीं। गॾोगॾु OIC जी जिदा में जेको आहे कॉन्फ्रेंस थी आहे ऐं उन कॉन्फ्रेंस दौरान जेका ग्रेटर इसराइल वारो मनसूबो आहे उनखे रद्द कंदे जंग बंदी जो फौरी मुतालबो कयो वियो आहे ऐं उन दौरान ई इसराइल गज़ा ते हमिलो कयो आहे हिकु इस्पताल मथां जिते 5 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि। इन खां अलावा इसहाक डार जेको बांग्लादेश जो दौरो कयो आहे उन में बि वॾी अॻभराई थी आहे ऐं 13 वरनि खां पोइ पाक बांग्लादेश लाॻापा बहितरी तरफ़ गामज़न थी चुका आहिनि। ऐं इन खां अलावा हिकु भेरो ॿीहर जेको 9 मई वारो सान्यो हुयो, मुख़्तलिफ़ शहरनि में जेके हमला थिया उन्हनि बाबति जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां दहशतगर्दी जी अंत वारियूं अदालतूं फ़ैसिला ॿुधाइनि पियूं। अॼु जेको फैसलाबाद जी अदालत फ़ैसिलो ॿुधायो आहे उन में हिकु भेरो ॿीहर PTI जेका मुख्य क़यादत आहे जंहिंमें उमर अयूब, शिबली फराज़, ज़रताज गुल समेत 34 ॼणनि खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॿुधायूं वियूं आहिनि, जॾहिं त वरी साॻी अदालत फवाद चौधरी ऐं ज़ैन कुरैशी खे बाइज़त बरी कयो आहे। ऐं इन समूरी सूरत हाल ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सीनियर साहफ़ी तजिया निगार GM जमाली साहब सां। GM जमाली साहब, भारत फॉरेन अफेयर्स वसीले या जेका फॉरेन मिनिस्ट्री आहे उन वसीले सफ़ारती राब्तो कया 2 भेरा पाकिस्तान सां दरियाउनि में पाणी छॾण बाबति आगाही ॾिनी आहे। इहो थियण त आलमी फोरम वसीले कन्वे थियणु घुरिजे आहे इहो पैगाम, पर उन बराए रास्त जेको आहे फॉरेन ऑफिस यूज़ कई आहे। छा पिया सम्झो? सरकी साहब ॾिसो, महसूसु ईअं ई थिए थो त भारत खे यादि अची वियो त जेको सिंतास मुआइदो हुयो उन जो गारंटर वर्ल्ड बैंक हुयो ऐं वर्ल्ड बैंक जो तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो स्टेटमेंट आयो ऐं गॾोगॾु आलमी अदालत मां हिकिड़ो फ़ैसिलो बि आयो त भारत यकतरफ़ा तौर ते सिंतास मुआइदो ख़तमु नथो करे सघे। पाणी जे हवाले सां आलमी अदालत जो इहो फ़ैसिलो अची वियो हो त 3 दरियाहनि ते जिन ते पाकिस्तान जो हक़ु आहे, भारत खे को इख़्तियार नाहे जो उन 3 दरियाहनि जो पाणी रोके सघे। उन खां पोइ ज़ाहिर आहे भारत खे इहो अहसासु थियणु शुरू थी वियो त हिकु त हू यकतरफ़ा मुआइदो इहो ख़तमु करे कान पियो सघे, पंहिंजी ख़ुफ़त मिटाइण लाइ उन यकीननि इहो पलवामा जे वाक़े खां पोइ ऐलान ज़रूरु करे छॾियो, पर ग्राउंड रियलिटी इहा ई हुई त हू मुआइदो मनसूख़ न पियो करे सघे। ऐं हिन मौक़े ते जॾहिं दरियाउनि में पाणी तमामु घणो चढ़ियल आहे ऐं लॉसिस जो ख़तरो बि थी सघे थो त भारत पंहिंजी आलमी सतह ते जान छॾाइण जे लाइ, छो जो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पाकिस्तान में उन पाणी जे वधण सां को डिज़ास्टर अची वञे हा त उनजी अल्टीमेटली सॼी ज़िम्मेदारी भारत ते ई पवे हा। पर सिंतास मुआइदे जी हिकु शिक जे मुताबिक़ भारत पाण 2 दफ़ा वज़ारत ख़ारजा जे अमलदारनि सां राब्तो करे ऐं इहो ॿुधाए छॾियो त भारत खां जेको पाणी जो वहिकिरो आहे उहो वॾी तइदाद में अची रहियो आहे, जंहिंसां पाकिस्तान में सैलाब जी पोज़ीशन थी सघे थी। इन करे हिफ़ाज़ती इंतज़ामात जेके आहिनि उहे अॻुवाट कया वञनि। इन भारत जी आगाही खां पोइ फौरी तौर ते हुकूमत पाकिस्तान अलर्ट जारी करे छॾियो ऐं जंहिं जॻहियुनि ते आबादियुनि जे नुक़सान जो ख़दशो हो उन्हनि इलाइक़नि खे फौरी तौर ते जेके ख़ासि तौर ते दरिया जे कपनि ते हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ आबादियूं छो जो पाकिस्तान में आहिनि ऐं जेके कचे जा ख़ासि तौर ते वरी इलाइक़ा आहिनि उन्हनि सभिनी खे ख़ाली कराइण जे लाइ अलर्ट जारी करे छॾियो आहे ऐं इंतिज़ामिया खे हिदायत कई आहे त 48 कलाकनि जे अंदरि उन्हनि आबादियुनि खे उतां शिफ्ट कयो वञे। त महसूसु इहो ई थियो त भारत खे हिकु त आलमी अदालत जो जेको फ़ैसिलो आयो ऐं ॿियो जेको वर्ल्ड बैंक जो हिकिड़ो बयानु जारी थियो जंहिं बाद भारत खे इहो अहसासु थी वियो त सिंतास मुआइदे जी ख़िलाफ़वर्ज़ी जी सूरत में, छो जो जेकॾहिं इहा आगाही उहो न ॾिए हा त इंटरनेशनल सतह ते इहा हिकिड़ी वॾी ख़िलाफ़वर्ज़ी तसवुरु कई वञे हा ऐं जेतिरो उन जे करे पाकिस्तान जे जंहिं इलाइक़नि में इहो नुक़सानु थिए हा अल्टीमेटली जेको आहे ज़ाहिर आहे हुकूमत पाकिस्तान इन मामले खे वर्ल्ड बैंक जे साम्हूं बि उथारे हा ऐं आलमी अदालत में इहो केस बि पंहिंजो पेश करे हा ऐं उनखे तमामु नुक़साननि जो ज़िम्मेदार करार ॾेई उन ते जुर्मानो आइद करण जे लाइ यकीननि अपील करे हा। त उन सभिनी मामलनि खां बचण लाइ भारत वज़ारत ख़ारजा खे इंफॉर्म ॾेई पाण बरीउल जमा थी वियो
त असां जेको आहे आगाही ॾेई छॾी आहे हुकूमत पाकिस्तान खे, पर मां सम्झां थो त इहा उनजी उहा जेकी ख़ुफ़त हुन मिटाई हुई कुझु अरसो अॻु में, त असां सिंध तस मुआदे खे मुअतल करे छॾियो आहे, त उहा उनजी ख़ुफ़त जेको आहे मां सम्झां थो त हाणे उनखे अहसासु थी वियो। ऐं असांजो बि पाकिस्तान बि कॾहिं बि जंग नथो चाहे, पाकिस्तान बि हमेशह अमन जी ॻाल्हि कंदो आहे ऐं पाकिस्तान अॼु बि अमन जी ॻाल्हि करे रहियो आहे। बहरहाल हुन हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾिनी, उन इंफॉर्मेशन जिते सुठी ॻाल्हि इहा आहे त वक़्त खां अॻु में हुकूमत पाकिस्तान खे घुरिजे त हाणे पंहिंजा उपाउ वठे त जीअं कंहिं बि क़िस्म जे जानी ऐं माली नुक़सान खां बची सघिजे। ज़ाहिर आहे वक़्त ते जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि शइ जी इतला मिली वञे त तव्हां वटि थोरो वक़्तु हूंदो आहे जंहिंमें तव्हां शयूं मैनेज कंदा आहियो। त उमेदु इहा ई आहे त हाणे पाकिस्तान उन आगाही खां पोइ पंहिंजा बि हिफ़ाज़ती इक़दामात खणंदो ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कंदी। पर इंटरनेशनली सतह ते जेकॾहिं हिन जो असां इम्पैक्ट ॾिसूं त जंहिं ॻाल्हि खां भारत इनकारी हो, बार बार इनकारी हो, हाणे उन ॻाल्हि खे मञींदे उनजी सिंध तास मुआदे जी उन शिक जे मुताबिक़ पाकिस्तान खे आगाही ॾिनी आहे। त इहा हिकु ॿी शिकस्त आहे इंडिया जे उन मौक़फ़ जी जंहिंमें हू बार बार चवंदा आहिनि त तब्दीलियूं कंदो रहंदो आहे पंहिंजे मौक़फ़ में। पर हिन ऑफिशियली इहा इंफॉर्मेशन ॾियण खां पोइ असां इहो सम्झी सघूं था त इहा भारत जे मौक़फ़ ऐं भारत जा जेके खयल क़दम हुआ उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त नसीब थी आहे। ऐं इन मामले में बि पाकिस्तान जी फतह इहा थी जो हुनखे हू मजबूर थी वियो, उन मजबूर थी करे पाकिस्तान जे वज़ारत ख़ारजा सां राब्तो करे ऐं सूरत हाल खां आगाही ॾिनी। अच्छा जमल साहब, ॾिठो वञे त पाक भारत जेके लाॻापा आहिनि 1948, 1965, 1971 जीअं तव्हां पहिरियों बि ॻाल्हि कया, उन वक़्तनि खां वठी इहे टाइम टू टाइम ॾिसंदा त वॾो छिकताण ऐं कशीदगी ॾिठी आहे ऐं हाणे बि हुनजी अकासी थिए पई। टाइम टू टाइम ॾिसूं पिया, बिलख़ुसूस आख़िरी जेको पहलगाम वाक़ियो हुयो उनखे जवाब बणाए जेको भारत पंहिंजी रिवायती प्रोपेगेंडा जारी रखी, उन में 10 मई ते जेका उनखे शिकस्त नसीब थी आहे, उनखां पोइ बि टाइम टू टाइम ॾिसूं पिया त अनवर्ड्स जेके आहिनि प्रोपेगेंडा, इल्ज़ाम तराशूं ऐं नफ़रत जो इज़हार भारत पारां कयो पंहिंजे उनजी सियासी क़यादत हुजे, अस्करी क़यादत, माना को बि मौक़ो विञाइण जे मूड में न आहिनि। ऐं इहो ई सबबु आहे त हीउ जेको सिंध तास मुआहिदो आहे इनखे मुअतल करणु न सिर्फ़ु इख़लाक़ी पर आलमी क़ानूननि जी भंजकड़ी बि आहे। हाणे सम्झो था जेका गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली जो इजलास हूंदो ॿिन्ही मुल्कनि जे लाइ वॾो इम्तिहान आहे। मां नथो सम्झां त गॾियल क़ौमुनि जे इजलास में इन में का इन क़िस्म जी सिचुएशन ईंदी। पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त ॾिसो, जॾहिं खां नरेंद्र मोदी जी हुकूमत आई आहे भारत में, तॾहिं खां उते हिंदुता नज़रिए जे मुताबिक़ जेके ॿियूं क़ौमूं आहिनि या ॿिया मज़हब आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु मुस्तक़िल बुनियादुनि ते वहशियाना अमल जारी आहिनि, चाहे उहे मुस्लमान हुजनि, सिख हुजनि, ईसाई हुजनि या ॿिया मज़हब हुजनि। कंहिं ज़माने में भारत खे दुनिया जो सभ खां वॾो सेकुलर मुल्क सम्झो वेंदो हुयो। कंहिं ज़माने में भारत खे काफ़ी हद ताईं हिकु वॾो इंसानी हक़नि जो चैम्पियन सम्झो वेंदो हुयो। पर जॾहिं खां नरेंद्र मोदी वज़ीर आज़म उतां जो थियो आहे त इहे सभु शयूं भारत मां ग़ाइबु थी वियूं आहिनि। भारत में जेके इंतिहा पसंदि आहे उहे हावी थी विया आहिनि उतां जे हर ज़िंदगी जे शोबे ते, चाहे उहो सरकार साइड ते हुजे, सिविल साइड ते हुजे, समाजी साइड ते हुजे, मज़हबी साइड ते हुजे, लिसानी साइड ते हुजे, हर तरफ़ इंतिहा पसंदि जो जेको गिरोह आहे उन्हनि उते पंहिंजो कब्ज़ो जमाए छॾियो आहे। ऐं बिला तफ़रीक़ हू सिर्फ़ु हिंदुनि खे, बल्कि उहे जेके हिंदुनि जूं जेके हेठि ज़ातूं हूंदियूं आहिनि, छो जो ज़ाहिर हिंदुनि में बि वॾियूं ज़ातूं आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे उहो पंहिंजे बेरहमाना तशद्दुद ऐं नाइंसाफ़ी जो शिकार बणाए रहिया आहिनि। असांखे जेको इमेज हुयो भारत जो दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, ख़ासि तौर ते यूरोपी कंट्रियुनि में या अमेरिका, बर्तानिया, इंग्लैंड में, उहो इमेज जेको आहे उनजो 10 मई 2025 खां पोइ वाक़ो थियो ऐं उनजो जेको कूड़ा सेल हलंदा हुआ प्रोपेगेंडा जा, उहे सभु वाक़ा थी विया। ऐं पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ हो, जेके पहिरियों दुनिया मञण लाइ तयारु कान हूंदी हुई, पर 10 मई 2025 खां पोइ जॾहिं हुन पाकिस्तान जी बहादुरी ॾिठी ऐं पाकिस्तान जे मौक़िफ़ जी सचाई ॾिठी, छो जो पाकिस्तान जॾहिं पुलवामा जो वाक़ियो थियो त पाकिस्तान सभ खां अॻु में पेशकश करे छॾी हुई इंटरनेशनल सतह ते त असां हिन मामले जी गैर जानिबदार इंक्वायरी करण लाइ भरपूर सहकार कंदासीं। अच्छा, इन में एड थो कयां त जवेद साहब जेको गॾियल क़ौमुनि जो ईंदड़ जनरल असेंबली जो इजलास आहे उन में सेम डे ते
पहिरियों नरेंद्र मोदी जी स्पीच रखियल आहे, उन खां पोइ शहबाज शरीफ़ जी स्पीच आहे। ज़ाहिर आहे शहबाज शरीफ़ जॾहिं नरेंद्र जी स्पीच हूंदी मोदी जी, उन खां पोइ सॼी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि शहबाज शरीफ़ ते हूंदियूं। ज़ाहिर आहे जॾहिं पाकिस्तानी वज़ीर आज़म ते ख़िताबु कंदो उहो इन दहशतगर्दी खे बि वाइको कंदो सबूतनि सां गॾु। ऐं अॼु बि जेको आहे वालर कश्मीर में जेके उन्हनि जा ग़ैर मक़ामी माण्हू हथ आया आहिनि ऐं उन्हनि जी चुरपुर जेका उते ॾिठी वई आहे, उन जा सबूत बि अक़वाम मुतहिदा ॾे उमाणिया विया आहिनि। ऐं हिन जेको ईंदड़ इजलास आहे उन में बि ज़ाहिर आहे पाकिस्तानी वज़ीर आज़म सबूतनि सां गॾु दहशतगर्दी ते बि ॻाल्हाईंदो, भारतीय प्रोपेगेंडा ते बि ॻाल्हाईंदो, पाणी मुआहिदे जी मुअतली ते बि ॻाल्हाईंदो, ऐं ख़ासि तौर ते कश्मीर जेको इशू आहे ऐं जिते हाणे सॼी आलमी दुनिया फ़लस्तीन जीअं तमामु तवजा पंहिंजी ॾिनी वेठी आहे, सम्झो था त अहम मौक़ो हूंदो पाकिस्तान जे लाइ? यकीनन सरकी साहब, जेको पाकिस्तान जो सच ते ॿुधल मौक़ुफ़ आहे जेको सालनि खां हुयो, पर छो जो दुनिया कूड़े पकिंडे में भारती उहा अहमियत पाकिस्तानी मौक़ुफ़ खे न ॾींदी हुई, पर हिन दफ़े जेको इजलास थींदो उन में सूरतयाल मुख़्तलिफ़ हूंदी। उन में दुनिया खे इहो अहसासु थी चुको आहे त पाकिस्तान सां माज़ी में वॾी ज़्यादती थी आहे ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते पाकिस्तान खे टारगेट कयो वियो आहे। पाकिस्तान जे लाइ जेको उन्हनि इमेज क्रिएट कयो हो त पाकिस्तान जे ज़रिए टेररिज़म थिए थो, पाकिस्तान साबित कयो त पाकिस्तान जे ज़रिए टेररिज़म नथो थिए बल्कि पाकिस्तान टेररिज़म जो शिकार आहे ऐं दुनिया में अमन क़ाइमु करण लाइ पाकिस्तान टेररिज़म जो शिकार थियो आहे। छो जो जेकॾहिं पाकिस्तान फ्रंट लाइन में पंहिंजो किरदारु अदा न करे हा, जंहिंमें तक़रीबन 90,000 खां वधीक जानियूं जी क़ुर्बानी ॾिनी ऐं 200-300 बिलियंस डॉलर खां वधीक जो असांखे मुआशी नुक़सान बि थियो, जो को वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त को रोड रस्तो, शॉपिंग सेंटर्स, मज़हबी मक़ामात, स्कूल, कॉलेज, अहिड़ी का जॻह महफ़ूज़ न हुई जिते इहे बम धमाका ऐं ख़ुदकुश बम धमाका या फायरिंग जा वाक़िया न थींदा हुआ। हाणे दुनिया खे इहो अहसासु थियणु शुरू थियो त पाकिस्तान सां माज़ी में तमामु घणी ज़्यादती थी आहे। मां सम्झां थो त नरेंद्र मोदी साहिबु ज़ाहिर आहे पंहिंजो इंडिया जो मौक़ुफ़ पेश कंदो ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजो मौक़ुफ़ पेश कंदो, पर जेके मौक़ुफ़ ॿुधण वारा आहिनि हाणे उन्हनि जी सोच में फ़र्क़ु अची वियो आहे। जंहिं नज़रिए, जंहिं सोच ऐं जिन अखियुनि सां उहो असांखे पहिरियों ॾिसंदा हुआ, हाणे उन्हनि जी अखियुनि में पाकिस्तान जे लाइ प्यारु आहे, उन्हनि जी सोच में पाकिस्तान लाइ मुस्बत तब्दीली आहे ऐं हुननि जा जेके इक़दामात आहिनि उहे ॿुधाए रहिया आहिनि त हाणे हू पाकिस्तान सां विझड़ाइप चाहिनि था, चाहे अमेरिका हुजे, बरतानिया हुजे या यूरोपीय मुल्क हुजनि। त हाणे हिन दफ़े जेको स्पीच जो माहौल थींदो उहो काफ़ी हद ताईं उन में पाकिस्तान जे हवाले सां मुस्बत तब्दीली नज़र ईंदी सॼी दुनिया में। छो जो हिकु त अक़वाम मुतहिदा में ज़ाहिर 2 मुहिदा बि हाणे पाकिस्तान वटि आहिनि ऐं ख़ासि तौर ते इन ख़िते में जेको टेररिज़म वारी साइड जो आहे उनजो त चेयरमैन ई जेको आहे पाकिस्तान जो आहे। त मां सम्झां थो त पाकिस्तान जो मौक़ुफ़ ऐं हमेशह पाकिस्तान जो मौक़ुफ़ जेको दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु रहियो आहे, हाणे दुनिया खे अहसासु थियो आहे त पाकिस्तान जो मौक़ुफ़ ठीकु आहे। जमाई साहब, सवाल मुंहिंजो साॻियो ई आहे त दुनिया छा ॿुधंदी, ॾाढ जी मंतक ॿुधंदी या हक़ इंसाफ़ जी दलील? हाणे जेको आहे दुनिया हक़ इंसाफ़ जी दलील ॿुधंदी, छो जो ॾाढ जेको कूड़े पकिंडे ते ॿुधल हो उहो एक्सपोज़ थी चुको आहे ऐं उनखे एक्सपोज़ जेको आहे असां न कयो आहे, उहो पंहिंजी हरकतुनि सां एक्सपोज़ थियो ऐं उनखे दुनिया जे मीडिया एक्सपोज़ कयो। यानी सॼे यूरोप जे मीडिया, अमेरिका ऐं बरतानिया जे मीडिया उन्हनि जे उन कूड़ खे, कूड़े प्रोपेगेंडा खे ऐं हुन जी साज़िशनि खे इहे बेनक़ाब इंटरनेशनल मीडिया कयो आहे ऐं दुनिया जो हाणे हर मुल्क इहो सम्झी रहियो आहे त भारत न सिर्फ़ु पाकिस्तान में दहशतगर्दी कराई आहे, पर पड़ोसी जेके ॿिया मुल्क आहिनि, मां बांग्लादेश जी ॻाल्हि कयां, श्रीलंका जी ॻाल्हि कयां, नेपाल जी ॻाल्हि कयां, अमेरिका ऐं इंग्लैंड जी ॻाल्हि कयां, त उते पिणु दहशतगर्दी में भारत जे मुलविस हुजण जा वाज़िह सबूत मौजूदु आहिनि। त हिन दफ़े जेको पाकिस्तान जो मौक़ुफ़ हूंदो मां सम्झां थो उहो काफ़ी मज़बूत हूंदो ऐं तव्हां ॾिसंदा त उन खां पोइ लचक तव्हांखे नज़र ईंदी दुनिया जे मुल्कनि में पाकिस्तान जे हवाले सां। जमाई साहब, तव्हां पंहिंजे प्रीवियस प्रोग्राम में हमेशह OIC खे डिस्कस कयो आहे, जाॻाइण जी भरपूर कोशिशि कई आहे, गॾोगॾु सिधी रीति उनखे मशवरा बि ॾिना। जेकॾहिं तव्हां न चाहियो त इहे जेके हाणे सुपर ताक़तूं आहिनि दुनिया में, उहे सुपर ताक़तूं न हुजनि जेकॾहिं तव्हां उन्हनि सां ट्रेड बंदि कयो ऐं उन्हनि खे सुपर ताक़तूं ठाहिण वारा असां पाण मुस्लिम कंट्रीज़ आहियूं। पर जेको OIC जो किरदारु हुजणु घुरिजे, मरकज़ी किरदारु, उहो शायदि उहे निभाइण जे मूड में न आहिनि। ऐं जेका जिद्दा में अॼु कॉन्फ्रेंस थी आहे उन मां हिकिड़ो सख़्तु मैसेज त आयो आहे
त जेको ग्रेटर इसराइल वारो मनसूबो आहे उनखे उन मुकमल तौर ते रद्द कयो आहे। गॾोगॾु जंगबंदी जो मुतालबो कयो आहे ऐं जेका उते इमदादी सरगर्म आहिनि उन्हनि जी बहाली जो बि मुतालबो कयो आहे। कीअं पिया ॾिसो जो की कॉन्फ्रेंस उते? सरकी साहब, OIC जी जेके मीटिंग आहे इहा बि OIC में शामिल कुझु मुल्कनि जे पंहिंजे मफ़ाद सां रिलेटेड आहे। इन करे जेको आहे उन्हनि ग्रेटर इसराइल मनसूबे खे रद्द कयो आहे। छो जो ग्रेटर इसराइल मनसूबे में टर्की जा कुझु हिसा, इराक जा कुझु हिसा, सीरिया, शाम, ईरान जा कुझु हिसा, उन ग्रेटर इसराइल जो जेको नक्शो आहे उन में इन्हनि मुल्कनि जा काफ़ी हिसा जेके आहिनि उन में उन ॾेखारिया आहिनि त इहे सभु जेको आहे उहो फ्यूचर में मुस्तक़बिल में ग्रेटर इसराइल हूंदा। हे बेसिकली उन्हनि जो पंहिंजो ज़ाती इन में मफ़ाद शामिल आहे। असांजो जेको हर दफ़े असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि कंदा हुआसीं त उहा इहा ॻाल्हि कंदा हुआसीं त गज़ा में जेको ज़ुल्म ऐं बर्बरियत थिए थी, ॾिसो इन ख़िते जे चारो तरफ़ जी जेकॾहिं तव्हां नज़र दौड़ाईंदा त हर तरफ़ तव्हांखे अरब कंट्री मिलंदो, यानी मुस्लमाननि जा मुल्क आहिनि। कंहिं यहूदी या काफ़िर या असां उनजी ॻाल्हि न करे रहिया आहियूं जो उन जा मुल्क आहिनि असांखे सपोर्ट जे लाइ को मसइलो आहे, ईअं बिल्कुलु बि न आहे। चारो तरफ़ इसराइल जे रुगो अरब कंट्रीज़ आहिनि। जेकॾहिं इहे अरब कंट्री जेके माली तौर ते मुस्तहकिम आहिनि, जिन वटि मादनियात बेपनाह आहे ऐं इन्हनि जी मादनियात जी बल ते जेके सुपर पावर ताक़तूं आहिनि उहे सुपर पावर ताक़तूं बणियल आहिनि। जेकॾहिं हे उन्हनि जी खां अरबें डॉलर्स जी ट्रेड जा मनसूबा न कनि त शायदि उहे अॼु इकोनॉमी तौर ते सुपर पावर ताक़तूं ई न हुजनि। छो जो पहिरियों तव्हांजी इकोनॉमी मज़बूत थींदी त पोइ तव्हां दिफ़ाई साज़ो सामान ठाहिण जी पोज़ीशन में ईंदा आहियो। तव्हां वटि के दिफ़ाई साज़ो सामान छो जो वरी वॾे नाणे सां ठहंदो आहे, एतिरो पैसो हूंदो त तव्हां उहे शयूं ठाहींदव न। उहो पैसो किथां थो अचे? उहो पैसो हितां थो अचे। यानी कि जेके मिसाल जे तौर ते आउं तव्हांखे ॿुधायां, अमेरिका जी तव्हां बैंकिंग जी जेकॾहिं टोटल ट्रांज़ेक्शन ॾिसी छॾियो न, तव्हांखे 1/3 उन में सिर्फ़ु सऊदी अरब जा पैसा मिलंदा, कैपिटल लॻल बिल्कुलु रखियल। अहिड़े तरीक़े सां क़तर जा तव्हां पैसा ॾिसी छॾियो, अहिड़े तरीक़े सां ओमान जा पैसा ॾिसी छॾियो। चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां अरब मुल्क, असां मुस्लमान आहियूं त ज़ाहिर अरब मुल्कनि खे असां पंहिंजो था सम्झूं न। गज़ा जे लाइ 2.5 सालनि खां जेकी मूवमेंट ही हलाए सघनि पिया, रुगो हिकिड़ो ऐलान करे छॾनि जेको मां अॼु बि चई रहियो आहियां त उन वक़्तु ताईं इसराइल सां ऐं उनजे कंहिं साथी सां जेके उनखे हथियार ॾियनि था। हथियार केरु थो ॾिए उनखे? फ्रांस हथियार ॾिए थो उनखे, अमेरिका हथियार ॾिए थो उनखे, जर्मनी हथियार ॾिए थो उनखे, इटली हथियार ॾिए थो उनखे, बर्तानिया। जेकॾहिं इहे 5 मुल्कनि सां ट्रेड ई बंदि करे छॾनि त बिलीव कयो त ही उहे मुल्क आहिनि जेके सर्वाइव न करे सघंदा। छो जो कंहिंखे गैस इन ई अरबन मुल्कनि मां खपे मिले, कंहिंखे बिजली सर्वाइव करे सघंदियूं ट्रेड बंदि करे। हा, ट्रेड बंदि करण सां उनखे माली त उन्हनि खे थोरो फ़ाइदो मिले थो न, उन्हनि खे ॿियो कहिड़ो फ़ाइदो आहे। ऐं माली त ऑलरेडी मज़बूत आहिनि। हो त इहो पैसे जी लेन देन आहे न, मक़सदु पैसा वठी ऐं पंहिंजूं शयूं ॾियनि था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं यूरोप जी गैस बंदि थी वञे न त हीअ सीअ में मरी वेंदा, छो जो ऑप्शन कान हूंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं फ्यूल बंदि करे छॾनि त अमेरिका ऐं बर्तानिया जहाज़ उॾामंदा कीअं? बेसिकली जेको मुंहिंजो चवण जो मक़सदु हूंदो आहे त इहे जेके दुनिया जे निज़ाम खे हलाईंदड़ कुझु शयूं आहिनि, ख़ासि तौर ते गैस ऐं पेट्रोल जी ॻाल्हि थो कयां, इन खां बग़ैर दुनिया जैम थी वेंदी। खाइण पीअण जो त को मसइलो कान्हे न, खाइण पीअण जो मसइलो सऊदी अरब उहे बि कहिड़ो अमेरिका खां थो घुराए या बर्तानिया खां थो घुराए, उहो त उअं ई या पाकिस्तान खां थो घुराए या इंडिया खां थो घुराए। ईअं ई UAE आहे, कहिड़ो जेको आहे उहो हुतां थो घुराए। असल जेको मामिलो आहे उहो इहो आहे त जेके इहे वसीला आहिनि जंहिंसां हो ताक़तवर थी रहिया आहिनि, जेकॾहिं हुननि खे इहो फील थी वञे। तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। भुट्टो साहब जंहिं ज़माने में वज़ीर आज़म पाकिस्तान हो, उन ज़माने में हो ओमान वियो हिकिड़े दौरे ते। ओमान जी हिकिड़ी फ्यूल जी जेकी फैक्ट्री हूंदी आहे, यानी कि जेको रिफाइनरी हूंदी आहे, उते बीह करे हुन फरमाइश कई त मूंखे सिगार पीअणो आहे। त उतां जो जेको सुल्तान हुयो, काबू या ईअं समथिंग नालो मूंखे यादि नथो अचे, उन चयो अथई फ्यूल जी जेका रिफाइनरी आहे हिते जेका सिगार कीअं पीअंदो? हुन चयो यार मां पाकिस्तान ॻाल्हि करे आयो आहियां, तव्हां जेको आहे मूंखे हिते सिगार पीअण अलो नथा कयो। हाणे ज़ाहिर आहे उन वक़्त में पाकिस्तान बहरहाल हिकिड़ी वॾी ताक़त डोमिनेटिंग। हा, हुन चयो बाबा रिफाइनरी बंदि करे छॾियो, भुट्टे साहब खे सिगार पीअणो आहे। हाणे सिगार पीअण में भुट्टे साहब खे घणा 5 मिंट लॻा हूंदा, 10 मिंट लॻा हूंदा। 10 मिंटनि में दुनिया हिली वई ऐं सॼी दुनिया जेको आहे उन्हनि खे फ़ोन कयो त भई असांजो सॼो हिते कारवां निज़ाम तहस नहस थी वियो आहे, हितां छा कयो आहे? हुन चयो असां त थोरी देरि लाइ रुगो पंहिंजी रिफाइनरी बंदि कई आहे। भुट्टे साहब उन्हनि खे चयो त दैट्स वाए मां तव्हांखे तव्हांजी ताक़त पियो ॾेखारणु चाहियां। इहे भुट्टे साहब जा जुमिला अॼु बि तव्हां ओमान वञो, बिल्कुलु अॼु बि तव्हांखे उतां जा अरबी जेके आहिनि उहे सिर्फ़ु भुट्टे साहब जी इज़त कंदा आहिनि पाकिस्तान जे हवाले सां।
ऐं उहे बरमला इज़हार कंदा आहिनि त असांखे जेकॾहिं असांजी ताक़त जे कंहिं बारे में ॿुधायो त उहो पाकिस्तानी वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। मुंहिंजे जेको चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं हीअ अरब कंट्री सभु गॾिजी करे चाहिनि त हिन यूरोप खे अमेरिका खे झुकाइण 5 खां 10 मिंटनि जो कमु आहे, जेको मां तव्हांखे मिसाल ॾेई हिन करे ॿुधायो त जीअं आम पंहिंजे व्यूवर्स खे ॻाल्हि सम्झ में अचे त असां चऊं छा था ऐं छा था चवणु चाहियूं। बेसिकली इहा जेकी सभ खां वॾी ताक़त आहे यूरोप में, जेको सर्दी जी शिदत हूंदी आहे, जेकॾहिं इहे मादनियात उनखे न मिलनि त यूरोप सर्वाइव ई नथो करे सघे। हे रशिया ऐं यूक्रेन जी जंग छो पई थिए? मादनियात जो ई गेम आहे न, ॿियो त को गेम कान्हे। बेसिकली जेकॾहिं ही सभु अरब कंट्रीज़, मां चवंदो न, रुगो हिकिड़ी करारदाद मंज़ूर करे छॾनि त 24 कलाकनि में या 48 कलाकनि में या हफ़्ते में या महीने में जेको आहे, जेकॾहिं इहा अमेरिका जंग बंदी न कराई त असां जेको आहे हर क़िस्म जी ट्रेड जेको आहे बंदि कंदासीं जेसि ताईं जंग बंदी न थींदी। तव्हां ॾिसो त जंग केतिरनि ॾींहंनि में थी बंदि थिए। OIC जो इम्पैक्ट एॾो त लाइटर मूड में तो इसराइल जो हिकु तरफ़ जिदे में कॉन्फ्रेंस पई हले जिते सभु इहे इस्लामी मुल्कनि जा फॉरेन मिनिस्टर या क़यादतूं मौजूदु हुयूं, ॿिए तरफ़ सेम टाइम ते इसराइल वरी अटैक कयो गज़ा ते ऐं उते इस्पताल ते अटैक कयो अथव। गज़ा जी इस्पताल ते अटैक करे 5 फ़लस्तीनी शहीद करे मैसेज ॾिनो अथव त भले तव्हां वेहकू कयो, असां ते को फ़र्क़ु नथो पए। एग्ज़ैक्टली, छो जो ही पंहिंजी पावर जेको आहे सिर्फ़ु पंहिंजे बयान जे ज़रिए ॿुधाए रहिया आहिनि ऐं इसराइल जेको आहे पंहिंजी गुंडागर्दी दहशतगर्दी अमली तौर ते मैदान में ॾेखारे रहियो आहे। त इहो ई त डिफरेंस आहे। असां रुगो गुज़िरियल 2.5 सालनि खां, मां सभिनी मुस्लमान मुल्कनि में थो चवां, असां रुगो 2.5 सालनि खां सवाइ बयानबाज़ी जे त बसि जंग बंदी थियणु घुरिजे, गज़ा जी जंग बंदी थियणु घुरिजे, अपील खां असां अॻिते वधियाऊं। अॼु बि अपील कई वई आहे न, अपील खां अॻिते असां कयो छा आहे? प्रैक्टिकली जेसि ताणी सभु अरब कंट्रीज़ डिसीशन न वठंदा तेसि ताणी सी कारवां बंदि कान थींदो। वजह तव्हांखे हाणे ॿुधाए छॾियां, हिन ख़िते में अमेरिका वटि इहो हिकिड़ो इसराइली आहे जंहिंजे ज़रिए हू मुस्तक़बिल में हिन ख़िते जे हर मुल्क खे अखियूं ॾेखारे सघे थो। हे जेको हुनखे वेल इक्विप हुन कयो आहे, एतिरा हथियार ॾिए थो, $3 बिलियन यानी $3 अरब हर साल हुन पंहिंजे बजट में फिक्स कयल आहिनि इसराइल जे लाइ। छो? वजह इहा आहे जो सॼे अरब कंट्री खे हू कैप्चर थो करणु चाहे। ॾिसो न, हाणे शाम में ऑलरेडी अमेरिकन फौज वेठी आहे। छो वेठी आहे? कतर में वेठी आहे, सऊदी अरब में वेठी आहे, इराक में वेठी आहे, ओमान में वेठी आहे, UAE में वेठी आहे। छो वेठी आहे? शाम में, सीरिया में छो वेठी आहे? बेसिकली इसराइल खे प्रोटेक्ट करणु ऐं हिन अरब कंट्री जे वसीलनि खे अखियूं ॾेखारण जे लाइ। हिन अरब मुल्कनि खे इहो सम्झणो पवंदो त पैसो हिननि वटि आहे न, त हीअ टेक्नोलॉजी दिफ़ाई त ख़रीद था करे सघनि न, या त ग़रीब हुजनि पाकिस्तान वांगुरु। पाकिस्तान ग़रीब मुल्क थी करे बि टेक्नोलॉजी में एॾो मज़बूत थी वियो जो पाण खां 5 ऐं 10 वॾी ताक़त खे जेको आहे हुन 4 कलाकनि में ज़मीन बोस करे छॾियो न। त हिननि वटि त ह्यूज पैसो आहे जंहिंजे पैसे ते दुनिया हली रही आहे। त हीअ जेकॾहिं हिनखे सादो सामान ख़रीद करिणो आहे त पहिरियों तव्हां वटि ऑप्शन घटि हूंदा हुआ। हाणे तव्हां वटि ऑप्शन ॾिसो केतिरा आहिनि। तव्हां सादो सामान रशिया खां ख़रीद करे सघो था, ओपन ट्रेड आहे। तव्हां चाइना खां ख़रीद करे सघो था, ओपन ट्रेड आहे। चलो रशिया जे करे अमेरिका तव्हांखे धमकियूं ॾींदो आहे सैंक्शन लॻाइण चाहिए, बसि इहो ई मसइलो आहे न। पाकिस्तान ते घणा दफ़ा सैंक्शन्स लॻियूं आहिनि इन ई मिज़ाइल टेक्नोलॉजी ते या एटमी टेक्नोलॉजी ते। असां सर्वाइव कयो आहे न, सर्वाइव करे बि असां सर्वाइव करे ऐं असां उहो एटम बम बि ठाहे ॾेखारियोसीं। ऐं पाकिस्तान हिन दुनिया में वाहिद मुल्क आहे जे हुन मुआदे ते सही न कयो त पाकिस्तान एटम बम जो इस्तेमालु बि न कंदो। त उन लाइ असांखे केतिरो प्रेशर हो, पर सर्वाइव कयोसीं। त जेकॾहिं असां ते ॻाल्हि आई त पोइ असां न बर्दाश्त कंदासीं। त बेसिकली पंहिंजी डिग्निटी पंहिंजे वक़ार ते त कंप्रोमाइज़ कान थींदो आहे न। त हीअ जिन वटि सभु कुझु आहे, हे पंहिंजी डिग्निटी ऐं वक़ार खे कंप्रोमाइज़ न कनि ऐं जेकॾहिं सादो सामान ख़रीद करिणो पइजी थो वञे न त उहो ख़रीद करणु। छो त हाणे ज़मानो त टेक्नोलॉजी जो आहे न। हाणे ज़मानो ज़मीनी जंग जो त एतिरो आहे कान जो इहो ई मसइलो आहे, गैरत जो ई मसइलो आहे, ॿियो त को मसइलो ई कान्हे। गैरत जो मसइलो आहे, ज़ाती इंट्रस्ट जो मसइलो आहे। त मां अमेरिका सां फिटायां या मां बर्तानिया सां फिटायां या मां यूरोपी मुल्कनि सां फिटायां, त मुंहिंजो लाइ हिननि खे वरी उहो यादि थो अचे न जीअं हुन सद्दाम हुसैन सां कयो, कज़ाफ़ी सां कयो। त बेसिकली हिननि जे दिमाग़नि में वरी उहे ख़्यालात हूंदा न। त असां सां बि ईअं थी सघे थो। छा पाकिस्तान जी क़यादत त न पियो थी सघे? पाकिस्तान बि त एटम बम ठाहियो, हर कॉस्ट ते ठाहियो न। उन में केतिरियूं सैंक्शन्स लॻियूं, केतिरा असांखे प्रॉब्लम थिया, केतिरा असांजे अंदरि ग्रुपिंग्स कराए दहशतगर्दी कराई वई, केतिरो असांखे माली ऐं जानी नुक़सानु पहुचायो। पर पाकिस्तान उन मामले तां दस्तबरदार कान थियो। स्लोली ग्रेजुअली टाइम ज़रूरु लॻो,
पर पाकिस्तान पंहिंजो उहो गोल हासिल कयो। पाकिस्तान साबित करे ॾेखारियो त असां क़ुर्बानी बि ॾींदासीं ऐं हर क़िस्म जी धौंस धमकी जो शिकार बि न थींदासीं, पर पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे मुल्क जी दिफ़ा जे लाइ असां पंहिंजे मुल्क खे नाक़ाबिले तस्ख़ीर बणाईंदासीं, बणाए करे ॾेखारियोसीं। न सिर्फ़ु एटम बम, पर असांजा जेके मिज़ाइल आहिनि हाणे दुनिया में मशहूरु थी रहिया आहिनि, छो जो पहिरियों असां इहे आज़माया कान आहे कंहिं मुल्क ते, हाणे इंडिया ते आज़माए करे असां बि जेको आहे उहो टेस्ट करे ॾेखारियोसीं त प्रैक्टिकली टेस्ट ईअं थींदो आहे। छो अॼु ताईं जेके ॿियनि टेस्ट कया आहिनि, जेकॾहिं अमेरिका पाण खे सुपर पावर कयो आहे त छा कयो हुन, एटम बम जापान जे ॿिनि शहरनि ते कराए करे दुनिया जी सुपर पावर बणियो न, ॿियो कहिड़ो हुन में रॉकेट साइंस हुई। जेकॾहिं रशिया ताक़तवर दुनिया में, इन खां अॻु में रशिया ताक़तवर जेकॾहिं दुनिया में हो सुपर पावर हो, त उहो बि इन हथियारनि जे बुनियाद ते हो न, त उन वटि बम एतिरा आहिनि, जहाज़ एतिरा आहिनि, तोपूं एतिरियूं। अच्छा, इन सिलसिले में अॼु बिलावल हिकिड़ी इंफॉर्मल कचहरी बि ॿारड़े सां हो घरनि जो को लाड़काणे डिस्ट्रिक्ट में को हुयो, उते ॿारड़े को पुछी छा थींदे, हुन चयो मां पायलट। चई वॾो थी करे पोइ दुश्मन जा जहाज़ किराइनि जीअं असांजे हीरोज़ किराइनि, माना असांजी नस्लनि खे बि पैगाम वञे थो। एग्ज़ैक्टली, त इहो असांजी छा आहे गैरत जी अलामत बणिजी वियो आहे, इहो असांजी दुनिया में असांजी रिस्पेक्ट जी बुनियाद पइजी वई आहे। टेस्ट थी वियूं न शयूं, ऐं असां पंहिंजी जुरत सां बहादुरी सां पाकिस्तान जी फ़ौज दुश्मन खे न सिर्फ़ु ललकारियो बल्कि उनखे ज़मीन बोस कयो। त हाणे इन जे करे हींअर थी रही आहे तव्हांजी दुनिया में इज़त। न त तव्हांखे हाणे आउं 1971 जो हिकिड़ो किस्सो थो ॿुधायां। 1971 में अमेरिका सां असांजा तमामु गहरा मरासिम हुआ। जॾहिं जंग लॻी त अमेरिका चयो त असांजा ॿेड़ी जहाज़ अचनि था, तव्हां फ़िक्र न कयो, रुॻो तव्हां 5 ॾींहं सर्वाइव कयो, असांजा ॿेड़ी जहाज़ पहुचनि था। उहा जंग ख़तम बि थी वई, बांग्लादेश अलॻि बि ठही वियो, सभु कुझु थी वियो, ॿेड़ी जहाज़ अॼु ताईं न आया। तव्हांजी कोई मदद न कंदो टिल जो तव्हां पाण मज़बूत न हूंदा। अलाह जी महिरबानी सां हाणे असां दिफ़ाई तौर ते मज़बूत थियाऊं, ऐं उन जी पैदाइश में जेको 71 खां पोइ, छो जो ज़ाहिर आहे जेको 1974 खां पोइ एटम बम जो प्लान ठाहियोसीं ऐं उन खां पोइ इहे कमु शुरू थिया, पर उन दौरान बेताशा असांजी कंपनियुनि ते पाबंदियूं लॻियूं, बेताशा सैंक्शन्स लॻियूं, पर उन सैंक्शन्स जे बावजूदि बि असां कॾहिं दुनिया खे लिखत में बि न ॾिनोसीं त असां जेको आहे एटम बम न ठाहींदासीं, मिज़ाइल न ठाहींदासीं। ठीकु आहे जमाई साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी। नाज़रीन, हिते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, छा पिया ॾिसो, बांग्लादेश जो दौरो कयो आहे इसहाक डार, ऐं ज़बरदस्त हिकिड़ो जेस्चर वियो आहे दुनिया ॾांहुं, ख़ासि तौर ते ॿिन्ही मुल्कनि जी अवाम जेका आहे अॻे ई पाण सां तमामु घणो प्यारु कंदा आहिनि, ऐं ख़ासि हिकिड़ो अहिड़ी मूवमेंट बि हुई जेका असां ॾिठीसीं न्यूज़ में फुटेजिस सां गॾु, त जिन हसीना वाजिद जो तख़्तो ऊंधो कयो, जेके नौजवान जेके इनकलाबी स्टूडेंट्स हुआ, उन्हनि सां ख़ुसूसी मुलाक़ात कराई वई इसहाक डार जी। सरकी साहिबु, इहो त हिकु त पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे अवाम जे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो 13 सालनि खां पोइ असांजो वज़ीर ख़ारजा हुते वियो। इन खां अॻु में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त उन वक़्त में हिना रबानी खर वई, पर उहो वॉल बेकम उन वक़्तु ईअं न थी सघियो हो जेको हाणे थियो आहे। वरी मां उन साॻी ॻाल्हि ते ईंदुसि त 10 मई 2025 जेको आहे दुनिया में इहो साबित करायो त पाकिस्तान हिकु मज़बूत मुल्क आहे, ऐं पाकिस्तान उसूल जी बुनियाद ते जेकॾहिं जंग थिए थी त उहो पुठिते कान थो हटे। बेसिकली हुननि खे चौधरी बणिजी भारत जेको आहे पंहिंजे असर सुख में कयल हो, अक्सरियत बांग्लादेश जी, ऐं बहरहाल असांजे दरमियान हिकिड़ो सानियो बि थियो हुयो। बहरहाल असां त बांग्लादेश खे पंहिंजो हिसो सम्झंदासीं, पर बदकिस्मती सां जेको थियो सो थियो। हाणे पुराणा मुर्दा उखाइण जी ज़रूरत कान्हे, पर हाणे बांग्लादेश हिकु अलॻि मुल्क आहे, पर असांजो भाउ मुल्क आहे, मुस्लमान मुल्क आहे, असां वटि उन्हनि जे लाइ इज़त आहे। हिन दफ़े जेको इहो पाकिस्तान जो हुते दौरो थियो आहे त तव्हां ॾिसो त इंडिया में सफ़े मातम विछल आहे, ऐं सुठा एग्रीमेंट्स थिया आहिनि। इनिशियल स्टेज ते ईअं थींदा आहिनि, छो जो असांजे दरमियान तलखियूं बाला घणियूं रहियूं आहिनि, पर बतदरीज इहे तलखियूं ख़तमु थींदियूं त अल्टीमेटली असांजा तालुक अञा मज़बूत थींदा। 500 खां वधीक स्कॉलरशिप्स पाकिस्तान ॾिनियूं, 100 खां वधीक उन्हनि जे सिविल ब्यूरोक्रेट्स खे तरबियत जे लाइ पंहिंजा दरवाज़ा खोलिया आहिनि। सिमिलरली वरी हुननि जेको आहे असांजो जेके डिप्लोमेट ऐं सरकारी जेके अमलदार हूंदा उन्हनि जे लाइ वीज़ा पॉलिसी ओपन करे छॾी, त हाणे वीज़ा जी ज़रूरत कान हूंदी हुते। बेसिकली असां ॿिन्ही मुल्कनि में एतमाद जी फ़िज़ा बहाल करण जी सख़्तु ज़रूरत आहे। छो सरकी साहिबु, उनजी वजह तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां त एतिरियूं नफ़रतूं पैदा करे चुको इंडिया हुते गुज़िरियल 30 सालनि में, जो उन नफ़रतुनि खे तव्हां ॾींहंनि में ख़तमु नथा करे सघो। इन में थोरो सो टाइम लॻंदो आहे, छो जो मुल्कनि जा पाण में सख़्तु इख़्तिलाफ़ आहिनि। हाणे जेको माहौल साज़गार थियो आहे, मां सम्झां थो त ट्रेड असांजी पहिरियों बि थींदी, ईअं न ई त असांजी कोई इंडिया बांग्लादेश सां ट्रेड बंदि हुई। असांजी बि टेक्सटाइल जो काफ़ी शयूं हुते वेंदियूं हुयूं, उतां जूं शयूं असां वटि ईंदियूं, पर उनजी मिक़दार घटि हुई।
पर हिन मुआइदनि खां पोइ छो जो बांग्लादेश हिकिड़ो नओं तरक़ी कंदड़ वॾो मुल्क बणिजी वियो आहे, टेक्सटाइल यानी असांजे ऐं टेक्सटाइल असां उन्हनि खे सेखारी आहे, इहो बि तव्हांखे आउं ॿुधायां एक्सपोर्टर त इहो सभु एक्सपोर्टर जेके हुआ इहे असांजा हुआ जिन बांग्लादेश विया, पर Industry छो जो लॻायो हू बि आहे। महिनती क़ौम आहे, हुननि जेको आहे इंडस्ट्रियल ज़ोन्स क़ाइमु करे उन्हनि खे सहूलियतूं ॾेई करे सस्ती बिजली ॾेई करे जेके उतां जा Subsidy, हा। लोकल एक्सपोर्टर्स हुआ उन्हनि खे माइलेज कयो त तव्हां दुनिया में पंहिंजो टेक्सटाइल मोकिलियो। उन सां हालांकि पाकिस्तान खे नुक़सानु थियो आहे, छो जो असां वटि बिजली जा रेट महांगा हुजण करे असांजी प्रोडक्शन जो रेट थोरो वधीक आहे ऐं बांग्लादेश उन रेट खे जेको आहे हेठि करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे कैप्चर कयो। पर सुठी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, असांखे एतिराज़ न आहे, पर असां में जेके नफ़रतूं कदावतूं हुयूं घटि में घटि हिन तां जेको हुननि इस्तक़बाल कयो आहे असांजे वज़ीर ख़ारजा जो, उहो 13 साल अॻु में कान थियो हुयो। हाणे बांग्लादेश जे अवाम में उहा मुहबत ज़रूरु आहे, छो जो असांजो रिश्तो जेको आहे तमामु मज़बूत आहे, जेको मज़हब जो रिश्तो आहे। यकीननि असां इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ॿाहिरि आहियूं। अच्छा, इनमें हिकिड़ी शइ ऐड कयां त हाणे दुनिया जीअं तव्हां ॿुधायो, दुनिया जा उहे मुल्क जेके पाकिस्तान खे तमामु घणी हिकिड़ी नफ़रत जी निगाह सां ॾिसंदा, उन्हनि हाणे रियलाइज़ करणु शुरू कयो आहे त बाबा असल त जेको आहे एलिमेंट दहशतगर्दी जो, कूड़ जो, प्रोपेगेंडा जो, माना हिन में अमन में जेको ख़तरो आहे हिन ख़िते में उहो इंडिया ई आहे। हाणे इहा रियलाइज़ेशन शुरू थी आहे, उन खां पोइ ऑनवर्ड्स जेके ॾिसो पिया वार्म वेलकम्स आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पाकिस्तान ॾे, माना हाणे दुनिया जागी पई आहे। दुनिया बि जागी पई आहे ऐं जेके पाड़ेसरी मुल्क आहे जिन खे उन दॿायल हो पंहिंजे दॿाउ जे हेठि, छो जो बांग्लादेश जी जेकी ट्रेड ऐं जेकी हुकूमतनि जो वहिंवार हो उहो असर सूख में हो इंडियन, जीअं श्रीलंका जो, नेपाल जो, अहिड़े तरीक़े सां बांग्लादेश जो। हाणे उहे जेके मुल्क आहिनि तव्हां ॾिसो त 10 मई 2025 खां पोइ इन सभिनी मुल्कनि जो तव्हां पाकिस्तान सां रवैयो ॾिसी छॾियो न, छो जो बेसिकली हू पाण खे मज़लूम सम्झी रहिया हुआ, हू पाण खे महकूम सम्झी रहिया हुआ, हू हुनजी न गुंडागर्दी उन दहशत मां ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं हुननि खे हौसलो मिलियो पाकिस्तान जी कामयाबी खां पोइ त न यार पाकिस्तान उहो मुल्क आहे जेको हिन जी गुंडागर्दी ऐं बदमाशी खे ख़तमु करे सघे थो। त हाणे उहे जेके मुल्क जेके अंदरां ऑलरेडी असां सां गॾु हुया, हुननि जी पब्लिक ॾिसो कुझु हद ताईं नफ़रत, जीअं मूं चयो ज़ाहिर आहे हिकिड़ी तक़सीम थी बांग्लादेश सां, त कुझु हद ताईं नफ़रत उहा बि थींदी आहे, पर आहिस्ता आहिस्ता जेके माण्हुनि उहे रियलाइज़ कयो त भई असांजे मुल्क ते त असां पाकिस्तान खां त उन्हनि आज़ादी इन सूरत लाइ घुरी त उन्हनि सां बहरहाल कुझु एहसास महरूम हुयनि, चाहे सरकारी नौकरियूं हुयूं, चाहे बिज़नेस हुआ, चाहे ट्रेड जा इदारा हुआ, चाहे इम्पोर्ट एक्सपोर्ट हुआ, बहरहाल उते वॾा मसइला असां उन बहस में नथा वञूं। एग्ज़ैक्टली वरी भारत जेको आहे हुनजी सॼी इकोनॉमी मैशियत ते कब्ज़ो करे छॾियो हुयो, ईअं ई श्रीलंका सां कयईं, ईअं ई नेपाल सां कयईं। हाणे उन्हनि मुल्कनि खे इहो अहसासु थियो त यार छो जो मां चयुमि त हुननि जे उहो दिफ़ाई मामले खां घबराईंदा हुआ, डिॼंदा हुआ, हाणे उन्हनि खे अहसासु थियो त न, जॾहिं पाकिस्तान जेको आहे मुक़ाबिलो करे सघे थो, टेक्निकली तव्हांखे ॿुधायां त असां खां रक़बे जे एतबार सां बांग्लादेश वॾो आहे, आबादी जे हिसाब सां वॾो आहे, पर हाणे हुन में हिमत हौसलो पैदा थी वियो, पाकिस्तान जेको आहे उहो असां लाइ बेस्ट आहे ऐं असांजो जेको असां सां जेको सेटबैक आहे उहो इहो आहे त जेकॾहिं बांग्लादेश ताईं असांखे पहुचणो आहे त वाया इंडिया रस्तो आहे। हाणे हिते जेको आहे असांखे प्रॉब्लम आहे। हाणे जेके बांग्लादेश असां सां मिली थो वञे ऐं असां वरी मज़बूत था थी वञूं जीअं माज़ी में हुयासीं त बिलीव कयो पोइ त इंडिया कुझु आहे ई कान। असांखे जेको छो जो सभ खां वधीक जेकी तव्हांखे सप्लाई लाइन हूंदी आहे तव्हांजी, जेकॾहिं उहा प्रॉपर तव्हांजी न हुजे त पोइ तव्हां कंहिं बि माज़ में मार खाई सघो था। हाणे जेकॾहिं असांजा तालुक वधीक सुठा थी विया त न सिर्फ़ु पाकिस्तान खे, सभ खां वॾो फ़ाइदो हिन में बांग्लादेश खे ई थींदो। चलो इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो, सुठियूं ख़बरूं ईंदियूं इंशाअल्लाह ताला बि। अचूं था बैक टू फैसलाबाद। राणा सनाउल्लाह उन वक़्तु वफ़ाक़ी घरू वज़ीर हुयो, हुनजे घर ते 9 मई ते हमिलो थियो ऐं 5 माण्हू ज़ख़्मी थिया। अॼु फैसलाबाद जी दहशतगर्द जी अंतवारी अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदे ॿीहर PTI जी लीडरशिप, जंहिंमें उमर अयूब, शिबली फराज़, ज़रताज गुल समेत 34 ॼणनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सज़ाऊं, यानी मेन लीडरशिप खे 10-10 साल, ॿियनि खे 3-3 साल, ईअं अलॻि अलॻि। ऐं हिते वरी जेको आहे फवाद चौधरी ऐं ज़ैन कुरैशी बरी थी विया आहिनि। पर इंट्रस्टिंगली जेको शेख रशीद जो भाइटियो आहे, जंहिंजे लाइ पहिरियों अपील कई हुई, उनखे वरी अॼु फैसलाबाद में बि 10 साल सज़ा मिली आहे। असल में शेख रशीद जी जेकॾहिं आउं स्पेसिफिक ॻाल्हि कयां त उहो हमेशह पाण खे चवंदो हो त मां गेट नंबर 6 जी पैदावार आहियां। 6 नंबर तो 0 थी वियो न। हाणे हुनखे इहो अहसासु हाणे थी वियो हूंदो त हिते कोई हमेशह जी पैदावार न रहंदो आहे। वक़्त जे हिसाब सां मोहरा बि तब्दील थींदा आहिनि ऐं इस्टेब्लिशमेंट जा फ़ैसिला बि तब्दील थींदा आहिनि। कॾहिं को फेवरेटी थी सघे थो त कॾहिं को थी सघे थो।
जेके बाक़ी तव्हां जेको ज़िक्र कयो सज़ा शबीर जो। फराज़ ऐं ज़रताज उमर अयूब। गुल उमर अयूब जो, त पीटीआई जी जेकी सियासत जो महवर हुयो न, उहो हुननि पोर्ट्रेट कयो त असां हिन मुल्क में का इनकलाबी सियासत था कयूं। बेसिकली उन्हनि जी जेकी सियासत हुई उहा इनकलाबी न अच्छा हिते हुई। मां एड कयो टाइमली इहो कनेक्ट था कयूं, सलमान अकरम राजा बि अॼु हथ मथे खणी छॾिया। बेसिकली जेकी पीटीआई जी सियासत हुई उहा इनकलाबी न पर इंतिशारी हुई। बेसिकली जेको अॼु ताईं मां त क़ाइल आहियां ज़ाती तौर ते, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी राय वठंदा त हकीम सईद साहिबु इन मुल्क जी हिकु क़दावर शख़्सियत हो, ऐं असांजो जेको स्कॉलर आहे इसरार साहिबु, उहो बि हिन मुल्क जी हिकु क़दावर शख़्सियत आहे। 92 में उन्हनि ॿुधाए छॾियो त इमरान ख़ान यहूदियुनि जो एजेंट आहे, इसराइल जो एजेंट आहे, ऐं पाकिस्तान खे तबाह बर्बाद करण लाइ हिनखे प्लांट कयो वियो आहे। इहो मां उन्हनि जो हवालो इन करे ॾियां थो त इहे मुल्क जूं क़दावर शख़्सियतूं आहिनि। पर मां ज़ाती तौर ते क़ाइल आहियां, उनजो मां तव्हांखे रीज़न ॿुधायां थो। लंदन जी इलेक्शन पई थिए त हिकिड़ो मुस्लमान मेयर पंहिंजी इलेक्शन पियो, जेको अॼुकल्ह बि आहे मेयर सादिक। इमरान ख़ान हितां पाकिस्तान मां जेको आहे उथी करे लंडन वियो आहे, उनजे अॻे ऐं सादिक जे अगेंस्ट जेको आहे हिकिड़े यहूदी लाइ कैंपेन थो हलाए। हमेशह हिन जा बयान तव्हां ॾिसंदा त ही कश्मीर डे ते एहतजाज रखियो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन खे जेको पेपर ॾिनो वियो हुयो, हिन उन पेपर जे मुताबिक़ हलण जी कोशिशि कई, पर ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे पंहिंजे इदारनि खे। उन्हनि खे देरि सां सम्झ में आई, छो जो प्लांट उहे ई हिनखे करे आया हुआ, सम्झ में देरि सां आई, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अची वई। हाणे घटि में घटि इन जी हर साज़िश जो तोड़ जेको आहे बर वक़्तु थी रहियो आहे, ऐं हिन लीडरनि खे सज़ाऊं बि सिर्फ़ु इन ई करे अची रहियूं आहिनि। सलमान अकबर राजा उहिदे छॾण जो हो करे छॾियो आहे ऐलान। ॾिसो प्रेशर आहे या बोर थी वियो? सलमान अकरम राजा हुजे या मुनीर मलिक हुजे या इन क़िस्म जा जेके ॿ टे वकील आहिनि, ॿियनि जा बि नाला खणी सघां थो पर मुनासिब न आहे। बेसिकली बेंच ऐं बार में हिननि जो हिकिड़ो एग्रीमेंट हो, छो जो इहे जेके बि जज आया हुआ उन में अक्सरियत उन्हनि जी जेके इन्हनि वकीलनि उन्हनि खे जज करायो, ही पाण न थींदा हुआ। हाणे ही कुझु अरसे ताईं जेकी हिननि जी रिजीम वेठी हुई उन ताईं त रिलीफ ॾियारींदा रहिया, पर हाणे जेकी 6वीं तरमीम खां पोइ उन रिजीम में अचानक तब्दीलियूं अची वियूं, त उहे जेकॾहिं उन रिजीम सां वापसि था, कुझु जज अञा मौजूदु आहिनि अदालतनि में ई, पर उन्हनि जे हथ में उहो न आहे जो उहो रिलीफ ॾेई सघनि। चलो त हाणे हिननि जो जेको उहो दौर हो ऐं जेकी हिननि जी अजारादारी हुई, मां सम्झां थो अदालतनि में हर फ़ैसिले ते प्रोफेशनली नुक़सान थियो हाणे फ़ैसिलो कराईंदा इन्हनि जजनि। चलो ठीकु आहे, जंहिंमहिल प्रोग्राम जो वक़्तु हुजे। नाज़रीन, हिन प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए इशू सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।